जी नाज़रीन खे आगाह कयूं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में चौमासे जे बरसातुनि जो सिलसिलो जारी आहे। कराची, घोटकी, जोही, टंडोर, रहीम, ओबावड़ो, रेती, रहड़की ऐं मुरीशाख में बरसात जो सिलसिलो जारी आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात जारी आहे। काछे में तेज़ बरसात सबबि नेहियूं वही आयूं आहिनि। मुख़्तलिफ़ ॻोठनि जा शहरनि सां ज़मीनी राब्ता कटिजी विया आहिनि। सेठार जा भरिसां बरसात दौरान करंट लॻण सबबि 8 वरियनि जो तौहीद शरफ़ थी वियो आहे। जोही में बरसात तबाही मचाए छॾी आहे। केतिराई कचा घर किरण जा इतला मिलिया आहिनि। रेती ऐं भरपासनि वारनि इलाक़नि में तेज़ बरसात जारी आहे। मुसलसल 3 ॾींहनि खां बरसात पवण सबबि वणनि जे फसल खे कापारी धक रसियो आहे। आगाह कई पिया। रहड़की ऐं भरपासे वारनि इलाक़नि में बरसात सबबि पाणी रोड रस्तनि ते बीहजी वियो आहे। मुरीद शाख ऐं भरपासे वारनि इलाक़नि में बरसात पवण सबबि बिजली जी फ़राहमी मुअत्तल थी वई आहे। घोटके में बरसात पवण सबबि कपह जे फसल खे कापारी धक लॻी वियो आहे। आबादगार सख़्त परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। आगाह कई पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में चौमासे जी बरसातुनि जो सिलसिलो जारी आहे। कराची, घोटकी, जोही, टंडोर, रहीम, ओबावड़ो, रेती, रहड़की ऐं मुरीद शाख में बरसात जो सिलसिलो जारी आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात जारी आहे। काछे में तेज़ बरसात सबबि नेहियूं वही आयूं आहिनि। मुख़्तलिफ़ ॻोठनि जा शहरनि सां ज़मीनी राब्ता कटिजी विया आहिनि। आगाह कई पिया। सेठार जा भरिसां बरसात दौरान करंट लॻण सबबि 8 वरियनि जो तौहीद शरफ़ थी वियो आहे। जोही में बरसात तबाही मचाए छॾी आहे। केतिराई कचा घर किरण जा इतला मिलिया आहिनि। रेती ऐं भरपासे वारनि इलाक़नि में तेज़ बरसात जारी आहे। मुसलसल 3 ॾींहनि खां बरसात पवण जे करे वणनि जे फसल खे कापारी धक लॻो आहे। जी खे आगाह कई पिया। रहड़की ऐं भरपासे वारनि इलाक़नि में बरसात सबबि पाणी रोड रस्तनि ते बीहजी वियो आहे। मुरीद शाख ऐं भरपासे वारनि इलाक़नि में बरसात पवण सबबि बिजली जी फ़राहमी मुअत्तल थी वई आहे। घोटकी में बरसात पवण सबबि कपह जे फसल खे कापारी धक लॻो आहे। जी नाज़रीन खे आगाह कई पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में चौमासे जी बरसातुनि जो सिलसिलो जारी आहे। कराची, घोटकी, जोही, टंडोर, रहीम, ओबावड़ो, रेती, रहड़की जी नाज़रीन खे आगाह कई पिया। मुख़्तलिफ़ शहरनि में चौमासे जी बरसातुनि जो सिलसिलो जारी आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात पई आहे। काछे में तेज़ बरसात सबबि नेहियूं वही आयूं आहिनि। मुख़्तलिफ़ ॻोठनि जा शहरनि सां ज़मीनी राब्ता कटिजी विया आहिनि। सेठार जा भरिसां बरसात दौरान करंट लॻण सबबि 8 वरियनि जो तौहीद शरफ़ थी वियो आहे। जी नाज़रीन खे आगाह कई पिया। जोही में बरसात तबाही मचाए छॾी आहे। केतिराई कचा घर किरण जा इतला मिलिया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में चौमासे जी बरसातुनि जो सिलसिलो जारी आहे। कराची, घोटकी, जोही, टंडोर, रहीम, ओबावड़ो, रेती, रहड़की, मुरीद शाख में बरसात जो सिलसिलो जारी आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात पई आहे। काछे में तेज़ बरसातुनि सबबि नेहियूं वही आयूं आहिनि। मुख़्तलिफ़ ॻोठनि जा शहरनि सां ज़मीनी राब्ता कटिजी विया आहिनि।
सेठार जा भरिसां बरसात दौरान करंट लॻण सबबि 8 वरियनि जो तौहीद शरफोत थियो आहे। जोही में बरसात तबाही मचाए छॾी आहे। केतिरा ई कचा घर किरण जा इतला मिलिया आहिनि। आख़िर आगाह कई पिया। रेती ऐं भरपासे वारनि इलाक़नि में तेज़ बरसात जारी आहे। मुसलसल 3 ॾींहनि खां बरसात पवण सबबि बोड़नि जे फसल खे कापारी धक रसियो आहे। रेहड़की ऐं भरपासे वारनि इलाक़नि में बरसात सबबि पाणी रोडनि ते बीहजी वियो आहे। मुरीद शाख ऐं भरपासे वारनि इलाक़नि में बरसात पवण सबबि बिजली जी फ़राहमी मुअत्तल थी वई आहे। घोटकी में बरसात पवण सबबि कपह जे फसल खे कापारी धक लॻो आहे। आबादगार सख़्त परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। मदीजी जी कहिड़ी सूरत हाल आहे? इन हवाले सां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर तौहीद रोही लाइन ते मौजूद आहे। जी तौहीद, कहिड़ा तफ़सील आहिनि? मदीजी में कहिड़ी सूरत हाल आहे बरसातुनि सबबि ॿुधाईंदा हलो। जी बिल्कुल, मदीजी में बरसात सबब जो आहे हिन वक़्तु मदीजी टाउन इंतज़ामिया जे बेजानी सबब जेको आहे गंदो पाणी जेको आहे पाणी रस्तनि ते खाए पियो आहे ऐं नाले जो जेको ख़राब पाणी आहे उहो मुख़्तलिफ़ जेके महला आहिनि पवर फलीजा महला, सैयद अलीगढ़ शाह रोड, ॾखण मदीजी लिंक रोड समेत हिते जेको आहे केतिरे ई वक़्त खां पाणी बीठल आहे। जंहिं सबबि जेके मुख़्तलिफ़ महला वासी ऐं मुसाफ़िर जेके आहिनि उहे सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। हिन सिलसिले जेको टाउन इंतज़ामिया जो अमलो जेको आहे नाले जी सफ़ाई सुथराई करण बजाए हिन वक़्तु घुमाए और शहरनि ॿुधायो त 1 महीने खां मथे अरिसो थी वियो आहे। बरसाति मुसलसल जेका हलंदी थी हले पर टाउन जो जेको आहे अमलो आहे उहो नाले जी सफ़ाई न करणु आयो आहे। जंहिं सबबि जेके नालनि मथां जेके नालियूं बंदि थी वियूं आहिनि ऐं पाणी जेको आहे गंदो पाणी उहो नालियुनि मथां वही रहियो आहे। रस्तनि ते बीठल जेके ख़राब पाणी आहिनि, कलर मट जेके मिटी आहिनि, ख़तरनाक जेको आहे हिन वक़्तु बदबू अख़्तियार करे वई आहे। जंहिं सबबि जेके मुख़्तलिफ़ महला वासी सख़्तु परेशान आहिनि ऐं हिननि जेको आहे डीसी शिकारपुर ऐं टाउन इंतज़ामिया खे अपील कई आहे त नाले जी सफ़ाई सां गॾु रस्तनि ते बीठल जेको ख़राब पाणी आहे उहो कढाए असां मां बेचैनी ख़तमु कई वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में चौमासे जी बरसातुनि जो सिलसिलो जारी आहे। मदे जी सूरत हाल ॿुधाए रहियो हो असांखे धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर तौहीद रोही। असांखे आगाह कई पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसातुनि जो हिन वक़्त में सिलसिलो जारी आहे। बरसातुनि जो सिलसिलो जारी आहे। कराची जे घोटकी, जोही, टंडोर, रहीम, ओबावड़ो, रेती, रहड़की ऐं मुरीशाख में बरसातुनि जो सिलसिलो हिन वक़्त में हलंदड़ आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात पइजी रही आहे। काछी में तेज़ बरसात सबबि नेहियूं वही आयूं आहिनि। मुख़्तलिफ़ ॻोठनि जा शहरनि सां ज़मीनी राब्ता कटिजी विया आहिनि। जी नाज़रीन, ओबावड़े जी सूरत हाल मालूम करण लाइ धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर हबीब रहमान चाचड़ लाइन ते मौजूद आहे। जी हबीब, कहिड़ी सूरत हाल आहे ओबावड़े जी? हाँ जी, ओबावड़े में जेको आहे बरसाति जेको आहे 2-3 ॾींहंनि खां वठी जेको आहे मुसलसल जेको आहे वक़्ते वक़्ते सां जेको आहे जारी आहे। हिन वक़्त में जेको आहे पाणी जेको आहे रोडनि ते भीजी वियो आहे ऐं माण्हू जेका आहिनि जेको आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि ऐं जेका तेज़ हवा सां गॾु जेको आहे उनजा कखावा घर जेको आहिनि उहे बि ढही पिया आहिनि। ॿियो ॿुधाए सघां त ज़मीनदारनि खे जेको आहे सुठी जे फसल जेको आहे पाणी भीजी वियो आहे। ॿिए जेकॾहिं जेको आहे सुठी जो फसल जेको आहे जेको काफ़ी नुक़सान जो ख़दशो आहे। आबादगार जेका आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील जे लाइ।